भारत में जारी आईसीसी मेंस वनडे वर्ल्ड कप में भारतीय बालरनि जी लाजवाब कारकर्दगीअ जा जिते सॼी दुनिया में चर्चा आहिनि, उते सोशल मीडिया ते भारतीय टीम बीसीसीआई ऐं आईसीसी मथां कई इल्ज़ाम पिणु लॻी रहिया आहिनि। पर इन ॾस में भारतीय क्रिकेट टीम जे स्टार बालर मोहम्मद शामी बि अॻूणे पाकिस्तानी क्रिकेटर हसन रज़ा जे आईसीसी ऐं बीसीसीआई ते जानिबदारी जे इल्ज़ामनि ते सख़्त रद्दअमल जो इज़हार कयो आहे। कुझु ॾींहं अॻु निजी टीवी चैनल जे हिक प्रोग्राम में गुफ़्तगू कंदे अॻूणे पाकिस्तानी क्रिकेटर हसन रज़ा चयो हो त आलमी कप दौरान भारतीय टीम बहितरीन बैटिंग करे रही आहे, पर जॾहिं भारतीय टीम बॉलिंग कंदी आहे तॾहिं मुबैना तौर बाल मटिजी वेंदो आहे। इन खां सवाइ डीआरएस टेक्नोलॉजी घणे क़दुरु संदन हक़ में हुजे थी। हसन रज़ा जो चवणो हो त सिराज ऐं मोहम्मद शामी जहिड़ीअ तरह बाल खे स्विंग करे रहिया आहिनि, ईअं लॻी रहियो आहे त खेनि आईसीसी या बीसीसीआई पारां ॿी इनिंग्स में मुख़्तलिफ़ ऐं शकी बाल ॾिनो पियो वञे। बाल जो मुआइनो करण जी ज़रूरत आहे। हसन रज़ा जे बयान खां पोइ हिक प्रोग्राम दौरान स्विंग जे सुल्तान वसीम अकरम तबसरो कंदे संदसि बयान खे ग़लति करार ॾिनो हो। वसीम अकरम हसन रज़ा जे बयान जे जवाब में चयो त इहे सभु ॻाल्हियूं खिल जोॻियूं आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पंहिंजी बेइज़ती त सॼी दुनिया में करायो था, असांजी त इज़त रखो। वसीम अकरम इहो बि चयो त मैच में एम्पायर ऐं मैच रेफरीअ जो इंतिहाई अहम किरदारु हूंदो आहे ऐं हू बाल जी मुसलसिल निगरानी कंदा रहंदा आहिनि। ईअं मुमकिन ई नाहे। भारतीय बालर मोहम्मद शामी हसन रज़ा जे वायरल क्लिप जी वीडियो इंस्टाग्राम जी स्टोरीअ ते शेयर कई ऐं लिखियो त शर्म कयो, बेसबब ॻाल्हियुनि बदिरां रांदि ते ध्यानु ॾियणु घुर्जे। कॾहिं त ॿियनि जी कामयाबीअ मां लुत्फ़ अंदोज़ थियो। ही आईसीसी जी टूर्नामेंट आहे, को लोकल इवेंट नाहे। अवां क्रिकेटर ई आहियो न। शामी वधीक चयो त वसीम अकरम सम्झायो आहे। छा वसीम अकरम ते बि यकीन नाहे अव्हां खे? रुॻो पंहिंजी वाह वाह में लॻा पिया आहियो।